بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام علی سید الانبیاء المرسلین وعلی آلہ واصحابہ واہل بیت اجمعین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم ورفعنا لک ذکرک صدق اللہ مولانا العظیم وصدق رسولہ النبی الکریم الامین ونحن علی ذلک لمن الشاہدین والشاکرین والحمد للہ رب العالمین وقد قال اللہ تبارک و تعالی فی شان حبیبہ مخبرا وامرا ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللہم صل علی سیدنا و شفیعنا و حبیبنا مولانا محمد معدن الجود والکرم علیہ وصحبہ وبارک وسلم بلغ العلا بکمالہ کشف الدجا بجمالہ حسنت جمیع خصالہ صلوا علیہ وآلہ مولاي صل وسلم دائما ابدا على حبيبك خير الخلق كلهم والحبيب الذي ترجى شفاعته لكل حول من الأهوال مقتحم مولاي صل وسلم دائما ابدا على حبيبك خير الخلق كلهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم مولاي صل وسلم دائما ابدا علی حبیبک خیر الخلق کلہم۔ سامعین ناظرین کرام السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ اج جی پروگرام پیغام اسلام میں حضور علیہ الصلوۃ والسلام جی تعریف کرنی آ، حضور علیہ السلام جو شان ٻدھائڻو آ، حضور علیہ السلام جو عظمتوں عرفتوں حضور علیہ السلام جا کمالات جیکے ہیں اللہ رب العالمین توفیق عطا فرمائندو کچھ نہ کچھ ॿدھائڻ جی کوشش کیوں تھا۔ حضور علیہ السلام کے اللہ رب العالمین قرآن پاک میں فرمائے ورفعنا لک ذکرک، اے محبوب علیہ السلام اساں تنجو ذکر جو کو تمام بلند کرے چھڈیو آ، تنجی تعریف ودھائے چھڈی آ، تنجی تعریف کدیں گھٹجی نہ تھی سگے، ہر لمحو جو آ تنجو ہر گزرل لمحے کھاں تمام متھاؤں ऐं بلند تھیندو تھو وञے۔ وللآخرۃ خیر لک من الاولی، اللہ تعالیٰ فرمائے تو اے محبوب علیہ السلام تنجو ہر اچن وارو لمحو جو آ گزرل لمحے کھاں بہتر آ، تھانے ای جو ایک سیکنڈ گزریو انہی کھاں ودھیک عظمتوں رفتوں بے اچن وارے سیکنڈ میں اللہ رب العالمین پنج حبیب علیہ السلام کے عطا فرمائے تو۔ اللہ تبارک و تعالیٰ ہن جہان کے جڑیں پیدا فرمایو، آدم علیہ السلام کے دھرتی تے موکلیو، ان جی اولاد پیدا فرمائی 1,24,000 کم و بیش جیکا بھی انبیاء کرام علیہ السلام آیا، اللہ تبارک و تعالیٰ ہر نبی کے پنجے حساب سے انہن کے معجزہ کمالات رفتوں عطا فرمائیوں، پر ایک وقت ایک اڑو اچے تھو یعنی آدم علیہ السلام کھاں بعد میں، شیس علیہ السلام کھاں بعد میں، ادریس علیہ السلام کھاں بعد میں جڏیں حضرت نوح علیہ السلام ہن دھرتی تے تشریف فرما تھن تھا، اللہ رب العالمین نوح علیہ السلام کے جکی عمر عطا فرمائی قرآن پاک میں جکی بیان تھیل آ وہ 950 سال آ، یعنی 1000 سال کا صرف 50 سال گھٹ، بعض جو وری تاریخ جی کتابن میں سیرت جی کتابن میں جو وری گالیوں اچن تھیوں بعض تفاسیر میں تو وہ تو کہتے 1200 بھی آئے کہتے 1100 بھی آئے، مختلف 100 سال جی عمر حضرت نوح علیہ السلام جی بیان کئی وئی ہے۔ پر جکی شے ماں چوان چاہاں تو وہ یہ ہے تو آدم علیہ السلام کھاں اگ میں دھرتی تو موجود ہوئی، انسان موجود نہ ہا، پو جڏیں انسان آباد تھیا پو انہیں جو ہکڑو لمحو سلسلو روح زمین تے پھیلیل ہو، کو آدم علیہ السلام جی اولاد کے کہیں ملک میں رہندا کے کہیں ملک میں، وہ آدم علیہ السلام پانجے حساب سے ان اولاد کے چھٹی بھی ڈنی جو جاتے رہے، پر جو تو نوح علیہ السلام تو سلام تائیں جترے بھی رہا تو اترا کئی شہر کئی ملک یعنی انسانیت سے آباد تھی چکا۔ نوح علیہ السلام جے دور میں ہکڑو طوفان آیو جیسا وری سب انسان سب جانور سب شیوں جیکیوں بھی دھرتی تے ہوئیوں وہ سب ختم تھیوں، پو نئے اوہی رہجیوں یا انہن جی نسل رہجی وئی جے آدم علیہ السلام حضرت نوح علیہ السلام جے بیڑے میں سوار ہویا، وری اولاد وہ سلسلو انسانیت جو یا بین جانورن جو کو تھیو وہ وری نوح علیہ السلام میں جے بیڑے میں جیترا جانور جیترا پکھی جیترا انسان ہے انہن جی پو اولاد انہن جی نسل اگتے ہلی۔
हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन इहो वॾो मौजज़ो अता फ़रमायो जेको अॻु में कंहिं नबी खे अहिड़ो मौजज़ो अता कोन कयो। वरी न वरी अहिड़ो मौजज़ो खणी चइजे कंहिं ॿिए नबी जे लाइ बि थियो। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाह में विधो हुयो, उनजो इहो मौजज़ो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे ज़िबा जो हुकुम आहे, इहो बि मौजज़ो बचणु। अहिड़े तरीक़े सां ॿिया खोड़ सारा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लाइ दरिया जेको आहे उहो रस्तो ॾेई वियो, इहे मौजज़ा। पर अहिड़े तरीक़े सां नूह अलैहिस्सलाम जो बि इहो मौजज़ो हुयो जो नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन ॿेड़े में सवार कयो ऐं जेके माण्हू उन खे मञींदा हुआ यानी मुमिन ऐं मुस्लमान हुआ, हज़रत नूह अलैहिस्सलाम जा पोइ लॻ हुआ, उन्हनि खे नबी ऐं रसूल तस्लीम करण वारा हुआ, पोइ उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकुम सां उन ॿेड़े में शामिलु कयो वियो। हाणे मौजज़ो छा आहे? मौजज़ो इहो आहे त नूह अलैहिस्सलाम ऐं उन जा उहे माण्हू जेके उनखे तस्लीम कंदा हुआ उहे बची विया, ॿेड़े वारा बची विया, बाक़ी धरती ते जेको कुझु बि हो सारो नेस्त ऐं नाबूद थी वियो, सारो कुझु ख़तमु थी वियो। इहो सैलाब या इहो तूफ़ान, इहो अज़ाब छो आयो? इन जे लाइ आयो त नूह अलैहिस्सलाम जी जेतिरी बि क़ौम हुई, जेतिरी बि उम्मत हुई, नूह अलैहिस्सलाम खे नबी रसूल न मञींदा हुआ। 950 साल नूह अलैहिस्सलाम खे पैदा थिया, हमेशह उहे कोशिशि कंदा रहिया, माण्हुनि खे अल्लाह ताला जी वहदानियत जे तरफ़ सॾींदा रहिया, ग़लति कमनि खां रोकींदा रहिया, बुत परस्ती खां मना कंदा रहिया। त माण्हू जेके आहिनि नूह अलैहिस्सलाम खे तौबा नऊज़ बिल्लाह हिकु खणी चइजे यानी नाअहल सम्झनि पिया, यानी चवनि पिया त इहे पंहिंजूं ॻाल्हियूं करे थो, इहो कोई चरियो थी वियो आहे, इहो कोई अलाए इनखे पोड़ो थी वियो आहे, इनखे वॾी उमिरि मिली आहे, इन जे करे इन जूं इहो ॻाल्हियूं आहिनि। अॼु ताईं असांजो को मौजज़ो कोन ॾिठो आहे, इहो हमेशह असांखे अज़ाब कोन ॾियारींदो रहंदो आहे त असां ते को अज़ाब आयो ई न आहे। त पोइ उहे उहे क़ौम वारा जेके आहिनि पंहिंजी औलादनि खे बि इहो ई चवंदा रहिया त नूह अलैहिस्सलाम जे ॻाल्हियुनि में न वञिजो, नूह अलैहिस्सलाम जेको आहे ईअं तव्हांखे ख़ामख़ा ईअं वर्गलाईंदो रहंदो, इन जी ॻाल्हियुनि में का सदाकत न आहे, का सचाई न आहे। जेकॾहिं सचाई सदाकत हुजे आहे हेसि ताईं असां ॾे अज़ाब अची वञे हा, ऐं जेकॾहिं सचो हुजे हा त हेसि त को मौजज़ो अची वञे हा। पर नूह अलैहिस्सलाम मुस्तक़िल मिज़ाजी सां, तहमुल ऐं बुरदबारी सां अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ बि घुरंदो रहियो त मुंहिंजी क़ौम जी इस्लाह फ़रमा, मुंहिंजी क़ौम खे सिधे रस्ते ते आन। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे नूह अलैहिस्सलाम जे तरफ़ वही बि मोकिलींदो रहियो। ऐं जॾहिं नूह अलैहिस्सलाम एतिरी ज़िंदगी 950 साल हुन पंहिंजे क़ौम खे सिधे रस्ते ते अचण जी तबलीग कई, दावत ॾिनी, हुननि न मञियो ऐं उलट हुन जॾहिं तकलीफ़ ॾिनी त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन खां नूह अलैहिस्सलाम दुआ घुरी, अल्लाह वक़ाल नूहुर रब्बे ला तज़र अलल अर्दि मिनल काफ़िरीन दय्यारा इन्नका इन तज़रहुम युदिल्लु इबादका वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा। अल्लाह रब्बुल आलमीन जी दरबार में नूह अलैहिस्सलाम फरमायो, ए अल्लाह कंहिं बि काफ़िर जो घर धरती ते न छॾ, ला तज़र अलल अर्दि मिनल काफ़िरीन दय्यारा। ए मुंहिंजा रब हिननि काफ़िरनि जे हीअं अल्लाह न चए कंहिं काफ़िर खे न छॾ, बल्कि दय्यारा काफ़िरनि जे कंहिं बि घर खे न छॾ, यानी सारी ज़मीन ते जेतिरा बि काफ़िर आहिनि सभिनी खे नेस्त ऐं नाबूद करे छॾ, सभिनी खे तबाह करे छॾ। वरी चई इनका इंतज़रहुम युदिल्लु इबादका, ए मुंहिंजा रब जेकॾहिं तूं हिननि खे छॾे ॾिनो त मूंखे इहो यकीन थी वियो आहे त हे तुंहिंजे ॿाननि खे वरगलाईंदा रहंदा, उन फितने ऐं फ़साद में ग़लति कमनि में उनखे मशगूल रखंदा, इहे सिधे रस्ते ते कोन ईंदा। इन करे त मुंहिंजी एतिरी उमिरि थी हुई, पोड़ो थी वियुमि, 950 साल जी उमिरि मुंहिंजी तूं अता फ़रमाई, उन्हनि खे मां कोशिशि करे सम्झाए थको आहियां, पर हे सिधे रस्ते ते न आहिनि आया। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन नूह अलैहिस्सलाम जी इहा दुआ क़बूल फ़रमाई। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो वस्नइल फुल्का बिअयुनिना व वहयिना वला तुख़ातिबनी फ़िल्लज़ीन ज़लमू इन्नहुम मुग़रक़ून। अल्लाह ताला फ़रमायो जिब्रील अलैहिस्सलाम खे बि मोकिलियो ऐं चई त वञी करे नूह अलैहिस्सलाम खे चओ त ॿेड़ी ठाह। पर ॿेड़ी ठाहिण खां पहिरियों जेको अचनि था वाक़ियात में त हुकुम थियो त बाग़ वणनि जो बाग़ राह, त
ताकी वण जो झंग थिए। इहो हिकु हदीस में ईअं बि आहे रिवायत में हिकु वॾो वणु राधो हुयो जेको 100 साल ताईं उहो हिकु वॾो वणु थियो। पोइ जॾहिं थियो पोइ उन खे कटे उन खे वरी ॿेड़ी ठाहिण जो अलाह ताला हुकुम ॾिनो। वसनइल फुल्का बिअयुनिना, यानी अलाह ताला फरमायो असांजी निगरानी में तूं ॿेड़ी ठाह। असांजी निगरानी में मतिलबु छा? अलाह ताला जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिलियो, ए जिब्रील अलैहिस्सलाम तूं वञी करे नूह अलैहिस्सलाम खे इहा ॿेड़ी ठाहिणु सिखा। छो त अॻु में का ॿेड़ी न हुई, मख़लूक थोरी हुई, इंसान थोरा हुया, पर उन्हनि जो सफ़र दरियानि में या वादियुनि में या तालाब में या समुंड ते कोन थींदो। ऐं अॻु में इन शइ जो ईजाद न हो। पहिरियों ॿेड़ी ठाहिण जो जेको कमु आहे, ॿेड़ो ठाहिणु, इहो फ़न जेको आहे इहो आहे नूह अलैहिस्सलाम जो। ऐं नूह अलैहिस्सलाम खे कंहिं सिखायो? अलाह ताला जिब्रील अलैहिस्सलाम जे ज़रिए सिखायो। जीअं कि क़ुर पाक में अलाह ताला फरमायो वसनइल फुल्का, यानी वॾी ॿेड़ी ठाह, वॾो जहाज़ ठाह, बिअयुनिना असांजी मदद सां या असांजे साम्हूं, यानी जेके जिब्रील अमीन जे साम्हूं अची करे उन सां तूं ठाह। त ताकी वसनइल फुल्का बिअयुनिना, त पोइ नूह अलैहिस्सलाम जेको आहे उहा ॿेड़ी ठाही। जॾहिं ठाहे पियो त उन टाइम उन सां कहिड़ा मरहला आया त उनजे मुतालिक़ गुज़ारिश कजे थी। पर बहरहाल वक़्तु थियो आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां बाद में। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सामीन नाज़रीन किराम, मां गुज़ारिश कयां पियो त अल्लाह रब्बुल आलमीन नूह अलैहिस्सलाम खे फरमायो तूं असांजी मदद सां, असांजे साम्हूं यानी जिब्रील जी मदद सां ॿेड़ी ठाह। पोइ जॾहिं उहा ॿेड़ी नूह अलैहिस्सलाम ठाहे पियो ऐं काफ़िर उते अचनि पिया, पुछनि पिया नूह अलैहिस्सलाम छा थो करें? चई त मां वॾी ॿेड़ी ठाहियां थो। छो ठाहे थो? चई त सैलाब ईंदो, पाणी ईंदो। काॾों ईंदो? त ज़मीन मां उॿरंदो, तनूर मां हिकिड़ो पाणी ईंदो। पोइ तव्हां जेके अलाह ताला खे नथा मञो त अलाह ताला तव्हांखे गर्क कंदो। त मां जेके मूंखे मञनि था मुस्लमाननि यानी मोमिननि, मूंखे नबी रसूल मञनि था, अलाह ताला खे वहदहू ला शरीक ला मञनि था, उहे ॿेड़ी में वेंदा, उहे बची वेंदा, बाक़ी सभु तबाह थी वेंदा। पोइ उहे काफ़िर जेके आहिनि नूह अलैहिस्सलाम ते मस्ख़री कंदा, मज़ाक़ूं कंदा, चई ॾिसो कीअं थी वियो आहे, तौबा नऊज़ बिल्लाह, ईअं चवंदा चरियो थी वियो आहे, हाणे सैलाब ईंदो। हेसि ताईं असांजूं ज़िंदगियूं गुज़रियूं आहिनि, कई 100 साल गुज़री विया आहिनि, असां अॼु ताईं को सैलाब कोन ॾिठो आहे। तनूर में त बाह बरदी आहे, तनूर में पाणी त न आहे हूंदो, तनूर मां कीअं निकिरंदो पाणी? ऐं कॾहिं वरी सैलाब ईंदो, एतिरो सैलाब, एतिरो पाणी ईंदो जे सभु हे पहाड़ ॿुॾी वेंदा, असांजा घर तबाह थी वेंदा। त ईअं थी नथो सघे। पोइ उन्हनि मज़ाक़ ऐं इस्तेहज़ा कयो। इन जे करे पोइ अल्लाह रब्बुल आलमीन नूह अलैहिस्सलाम जी वञ सां दिलि शिकनी थी। त अल्लाह ताला फरमायो वला तुख़ातिबनी फिल्लज़ीना ज़ालमू, ऐं नूह अलैहिस्सलाम जेके माण्हू तोखे मेयारूं ॾियनि था न, तोखे ताना ॾियनि था, तोसां मज़ाक़ करनि था, तुंहिंजी बेइज़ती करनि था, तो ते ठठोलियुनि करनि था, त इन्हनि जे बारे में असांखे न चओ, मूंखे न ॿुधा। इन्नहुम मुग़रक़ून, इहे माण्हू ज़ालिम आहिनि ऐं इहे अनक़रीब गर्क थी रहंदा। भले चवनि, फ़िलहालु इन्हनि खे चवणु ॾे, पर वक़्तु ईंदो तूं पंहिंजो कमु कर, ॿेड़ो ठाह। पोइ नूह अलैहिस्सलाम ॿेड़ो ठाहियो, 3 तबक़ ॿेड़ो। चवंदा आहिनि त एॾो वॾो ॿेड़ो ठाहियो वियो त अॻु में त ॿेड़ी जो वजूदु न हो, कश्ती जो को वजूदु न हो, बहरी जहाज़ जो को वजूदु न हो। नूह अलैहिस्सलाम ॿेड़ो ठाहियो। जॾहिं हिकिड़े तबक़े में इंसान, ॿिए तबक़े में जानवर, 3 तबक़े में अनाज, पखी ऐं अहिड़े सिस्टम जेके हो अल्लाह रब्बुल आलमीन खे फरमायो। क़ुर पाक में बि आहे त तव्हां जोड़ा यानी पखियुनि जो बि जोड़ो खणो, ऐं यानी नरमाद खणो, जानवरनि जो बि ईअं खणो, जेकियूं सारियूं शयूं ऐं जेका ॿिज आहिनि उहे बि जोड़ा खणो। पोइ नूह अलैहिस्सलाम इहे सभु कया, गॾु कया, ॿेड़ो तयारु थी वियो। पर नूह अलैहिस्सलाम खे हुकुम कोन थियो त तूं अञा ॿेड़े में वेह, पर इहो थी वियो त असांजी निशानी इहा आहे, जॾहिं उहो सैलाब ईंदो उनजो तरीक़ो छा हूंदो त तनूर मां पाणी निकिरंदो। जॾहिं तनूर मां पाणी निकिरणु शुरू थिए त तूं पोइ पंहिंजे ॿेड़े में सामान रखणु शुरू कजांइ। क़ुर पाक में वफ़ारत तनूर, पोइ नूर जेको तनूर आहे जेको उहो फाटी पियो, यानी उन मां पाणी निकिरणु शुरू थी वियो। जिब्रील अलैहिस्सलाम आयो, नूह अलैहिस्सलाम खे ॿुधायो, नूह अलैहिस्सलाम तूं जेके आहिनि पंहिंजे अहल वयाल खे
ऐं पंहिंजे मोमिनीन खे पंहिंजो जेको सामान जो तोखे हुकुम उहो पंहिंजो सेट कर, उहो करणु लॻो। हाणे निशानी शुरू थी वई त माण्हुनि खे बि चई त तव्हां जेके बचिणो आहे त ईमान लाहे वठो, त उन्हनि इनकार कयो। तनूर मां जीअं पाणी वहणु शुरू थियो ऐं नूह अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मतियुनि खे उन ॿेड़े में विहारियो, उन सां गॾु छा थियो त अल्लाह रब्बुल आलमीन मथां आसमान मां बारिश वरसाई, मींहुं उठो ऐं होॾो जेतिरा बि चश्मा हुआ पहाड़नि में, जंहिं जॻह ते बि चश्मा वहनि पिया, उन्हनि खे हुकुम थियो त उन्हनि पाण ज़मीन मां पाणी कढणु शुरू करे ॾिनो। एतिरो पाणी थियो, एतिरो पाणी थी वियो जो 40 ॾींहं मुसलसल लॻातार बारिश थींदी रही। जेतिरा पहाड़ हुआ, जेतिरा मैदान हुआ, सभु जो सभु पाणी पाणी थी वियो। कंहिं बि जॻह ते जेको आहे ख़ुश्की न रही। हिते ॿियो बि वाक़ियो ईंदो आहे त नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे बि चयो त तूं मूंसां अची करे ॿेड़ी में शुमारु थिए। नूह अलैहिस्सलाम जी घरवारी बि मुस्लमान न हुई, उनजो पुट बि न हो। बहरहाल उहो ॿिए हिसाब सां किसो आहे, वाक़ियो आहे, इंशाअल्लाह बाद में उहो बयानु कबो। नूह अलैहिस्सलाम 6 महीना ताईं पंहिंजे उन्हनि फर्माबरदार मोमिननि मुस्लमाननि सां गॾु उन में जहाज़ में रहिया, ॿेड़े में रहिया। 6 महीननि खां पोइ उहो जेको जहाज़ आहे, ॿेड़ो आहे, उहो जूदी पहाड़ ते अची करे बीठो। पोइ जॾहिं आहिस्ता आहिस्ता पर अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन खे चयो वकील दुबलाई मां अके वया समा अकलई, त यानी अल्लाह ताला जो हुकुम थियो त ए ज़मीन तूं पाणी खे चूसे वठि। आसमान खे चयो तूं पाणी खे वरसाइण बंदि कर। पाणी मींहुं बंदि थियो, सैलाब घटि थियो, ज़मीन जेको आहे पाणी खे चूसे वरितो, धरती बिल्कुलु ख़ुश्क थी वई। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जेको आहे अची करे पंहिंजे काफ़िले सां, पंहिंजे जेका उन 40 माण्हू खयां आहे, बाज़ रिवायत में ईंदो आहे त 80 माण्हू हुआ, ॿिया मुस्लमान हुआ। पोइ नूह अलैहिस्सलाम जी इन मुतबी फर्माबरदार ही उम्मत मां बाक़ी जेकी हाणे ताईं जेकी इंसानियत अचे थी उनजी औलाद मां। हाणे मेन ॻाल्हि जेकी आहे करण जो मक़सदु उहो इहो हुयो त इहो वॾो मौजज़ो हो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नबी खे नूह अलैहिस्सलाम खे अता फ़रमायो त सारी मख़लूक तबाह थी वई जेकॾहिं बचा त अल्लाह ताला जो नबी ऐं उनजा फर्माबरदार ऐं जेके ॿेड़े में सवार हुआ। हाणे इन जो बयानु सूरह हूद में अल्लाह रब्बुल आलमीन तफ़सील सां बयानु कयो आहे। सूरह नूह में बि आहे, ॿिनि सूरतनि में बि काफ़ी जॻह ते नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे, बयानु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बार बार इनखे बयानु कयो आहे। बयानु करण जो मक़सदु छा आहे? अल्लाह ताला जो बयानु करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां ॾिसो जेके नाफ़रमान माण्हू आहिनि, पंहिंजे नबी जे नक्शे क़दम ते नथा हलनि, उन्हनि जो चयो नथा वठनि, उनजो हुकुम जी तामील नथा कनि, उहे तबाह बर्बादु थियनि था। ऐं जेके पंहिंजे नबी सॻोरे जी इत्तबा फर्माबरदारी करनि था, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन खे महफ़ूज़ फ़रमाए थो, चाहे केॾो बि फितनो ऐं फ़साद ऐं केॾो बि अज़ाब छो न अची वञे। बहरहाल उन खां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम खे जेको इहो मौजज़ो मिलियो ॿेड़ी वारो ठाहिण जो ऐं सैलाब खां बचण जो, त इन जे करे नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन हिकु अज़मत अता फ़रमाई। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे, छा हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ो मौजज़ो अता फ़रमायो आहे त जेको अहिड़े क़िस्म जे पाणी ते सारी ॿी शइ जेकी आहे तबाह थी वञे, सिर्फ़ु ॿेड़ो हिकिड़ो महफ़ूज़ थी वञे? त उन जे लाइ खोड़ सारियूं हदीसूं बि आहिनि। हिकु ॻाल्हि त इहा आहे, पहिरियुनि क़ौमुनि में अज़ाब आसमानी ईंदो, पर अल्लाह ताला क़ुरान पाक में हिकु फ़रमायो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम, ए मुंहिंजा महबूब अलैहिस्सलाम तूं जॾहिं पंहिंजी उम्मत में आहीं त मां हाणे तुंहिंजी उम्मत खे अज़ाब कोन ॾींदुमि। उन क़िस्म जा जेतिरनि पहिरियुनि नबियनि सॻोरनि जिन उम्मतनि ते जंहिं क़िस्म जा बि अज़ाब आया, जंहिं क़िस्म जा बि, उहे हाणे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे लाइ उहे अज़ाब न आहिनि। ॿी शइ इहा आहे, हिकु जेको एज़ाज़ आहे त ॿेड़ी जेकी आहे पाणी में तरी, उहो ॿेड़ो जेको आहे घणो सारो सामान बि खईं त उहो तूफ़ान खां बची वियो, पाणी ते तरंदो रहियो। छा हज़ूर अलैहिस्सलाम जे मौजज़नि मां अहिड़ो आहे? हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मौजज़नि मां बिल्कुलु आहे। अकरमा बिन अबू जाहिल जो पुटु हो, अबी जाहिल जो अकरमा, उन हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कयो, चई त ए मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, तव्हां जेकॾहिं सचा नबी आहियो त तव्हां फ़लाणे पथर खे चओ त हिन नदी मां, पाणी मां तरी करे तव्हां वटि अचे। त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम
सिर्फ़ु इशारो फरमायो, इशारो जे फरमायो त उहो वॾो पत्थर हो जेको पहाड़ सां नसाब हेठियों जेकी नदी हुई या हिकु तालाब हो, त हज़ूर अलैहिस्सलाम जे इशारे करण सां अने हज़ूर अलैहिस्सलाम उनखे न सॾु कयो, न उनखे आवाज़ु ॾिनो, न उनखे हुकुम कयो तूं तरी आ, सिर्फ़ु इशारो कयो आंगुर मुबारक सां, त उहो पत्थर पहाड़ मूं लॾी करे पहाड़ खे पंहिंजी जाइ ठाहे करे रिड़ी करे पाणी ते अची तरी करे हज़ूर अलैहिस्सलाम जी दरबार में अची करे सलाम बि अर्ज़ु कयईं ऐं हज़ूर अलैहिस्सलाम जी सचे नबी हुजण जी गवाही ॾिनई। पोइ अकरमा बिन अबू जहल उन वरी हज़ूर अलैहिस्सलाम खे चयो त हिनी पत्थर खे चओ त इहो साॻियो वापसि वञी करे पंहिंजी जॻह ते बीहे। त हज़ूर अलैहिस्सलाम वरी सिर्फ़ु उन खे इशारो कयो त उहो पत्थर जेको आहे पाणी ते तरी करे उन पंहिंजी जॻह ते वञी करे रहियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त उहो बाद में वरी बि मुस्लमान न थियो। अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त हज़ूर अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन घणा ई मौजज़ा ॾिना, उन में हिकिड़ो इहो बि वॾो कमाल जो मौजज़ो आहे, हिकु वॾो पत्थर वज़नी पहाड़ मां पाण टुटे ऐं पहाड़ मां टुटी करे पाणी ते तरे, पाणी ते त काठी ते तरे थी, पर पत्थर न तरंदो आहे। पत्थर पाणी में जीअं रखिबो आहे, चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे, हल्को हुजे या तमामु भारी क़िस्म जो हुजे, पाणी ते रखण सां उहो छा थींदो आहे, हेठि पाणी में लही वेंदो आहे। लेकिन हज़ूर अलैहिस्सलाम जो इहो मौजज़ो आहे त पत्थर जहिड़ी शइ बि सिर्फ़ु इशारे सां जेको आहे उहो पाणी खे तरी किरास करे हज़ूर अलैहिस्सलाम जी दरबार में अचे थो। हाणे इन में जेकॾहिं मुताबिक़त ॾिजे त हज़ूर अलैहिस्सलाम जो इहो मौजज़ो वॾो आहे या नूह अलैहिस्सलाम जो मौजज़ो वॾो आहे। हिकु इहा आहे त नूह अलैहिस्सलाम खे काठी जो ॿेड़ो ठाहिण जो हुकुम अल्लाह ताला ॾिनो ऐं नूह अलैहिस्सलाम जिब्रील अलैहिस्सलाम जी मदद सां उहो ॿेड़ो ठाहियो, वरी उन में माण्हू रखियऊं त उहो काठी उमूमी तौर ते हल्की हुजे या वज़नी हुजे, पाणी में हमेशह तरंदी आहे, उहो ॿुॾंदी न, हेठि झिकी न वेंदी। हेॾे त पत्थर हुयो, हेॾे हज़ूर अलैहिस्सलाम खे न अल्लाह ताला जो हुकुम थियो आहे, न वरी उन पत्थर खे सम्झायो वियो आहे, न उन जी हिकु तरण जहिड़ी उन में कैफ़ियत पैदा कई वई आहे। सिर्फ़ु हज़ूर अलैहिस्सलाम इशारो कयो आहे त उहो पत्थर जेको आहे उहो पाणी किरास करे हज़ूर अलैहिस्सलाम वटि आयो आहे, वरी वापसि जेको आहे पंहिंजी जॻह ते वञी थो। इन मूं इहो मालूम थिए थो त जंहिं शइ में हिकु फितरत में मादे में हिकु वज़न रखियलु आहे, उन जी तरण जी हुन में ख़ूबी आहे ई कोन, उन में गहराई में वञण जी आहे, त उन जे बरअक्स जो उलट जेको आहे उहा शइ वरी तरे थी, त इन में वॾो कमाल आहे। त हज़ूर अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन इहो मौजज़ो ॾिनो जो उन जे पत्थर जेको आहे उहो बि तरी करे हज़ूर अलैहिस्सलाम जे दरबार में हाज़िर थियो ऐं सलाम अर्ज़ु कयो। आख़िर में मां इहा गुज़ारिश कंदुमि, हज़ूर अलैहिस्सलाम जी जेतिरी बि सना ऐं तारीफ़ कजे, हज़ूर अलैहिस्सलाम जा मौजज़ा बयानु कजनि, ॿियनि नबियनि सॻोरनि जा मौजज़ा बि बयानु कजनि, उन में बि सवाबु आहे, अल्लाह ताला जी सुन्नत बि आहे। इन सां असांजो इल्मु बि वधे थो, इन सां असांखे इबरत बि मिले थी ऐं इन मूं असांखे कुझु घणो कुझु सिखण में बि मिले थो। इन करे सभिनी खे दोस्तनि अहबाब सामिन नाज़रीन खे गुज़ारिश आहे, क़ुर पाक जी तिलावत बि कंदा कयो, क़ुर पाक खे तर्जुमे सां पढ़ंदा बि कयो, हज़ूर अलैहिस्सलाम जी सीरत ते बि अमल करण जी कोशिशि कंदा कयो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।